मोहतरम सोशल वेलफेयर खातो जनाब मीर तारिक अली ट्रालपुर साहिब जिन जी इनिशिएटिव हुकूमत सिंध के फैसले ते 60 सालन खां मथे जमार वारनि शहरनि के सीनियर सिटीज़न कार्ड ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सीनियर सिटीज़न फारम ज़रूर भरणु घुरिजनि जेके 60 सालन खां मथे आहिनि। ते फोटू ब शनाख्ती कार्ड जो अटेस्ट थियल कापियूं ऐं सीनियर सिटीज़न जी फिंगर प्रिंट ऐं सही सां सोशल वेलफेयर जे सभिनी तालुका ऑफिसनि ऐं ज़िला ऑफिसनि में फारम वरिता पिया वञनि। उते जमा कराइजनि। फारम जी का फी नाहे, मुफ़्त में जमा थींदो। कुछ एजेंट माफ़िया माण्हुनि खे कैश ग्रांट ऐं ॿियूं ग़लति ॻाल्हियूं ॿुधाए $1000 रुपया वठी रहिया आहिनि। उहे न ॾियणु घुरिजनि। फारम सां गॾु रहाइश जो सर्टिफिकेट या को ॿियो सबूत या डॉक्यूमेंट जो शनाख्ती कार्ड वारी एड्रेस जी तस्दीक करे शामिल करणु घुरिजे। एजेंट माफ़िया जूं तमामु घणी शिकायतूं मिलनि थियूं, जीअं माण्हुनि खे सब्ज़ पास ॾेखारे वधीक पैसा वठणु, कूड़नि टपनि तइनि सां अटेस्ट करणु वग़ैरह। अटेस्ट बि सोशल वेलफेयर कंदो जो कॾहिं असुली कार्ड सां हूंदो। फ़ोन नंबर बि दुरुस्त लिखिजे जो कार्ड ठहण खां पोइ उन राब्ते ज़रिए रिसीव कराइबो। सिंध में लखें कार्ड ठहंदा। ये फारम सोशल वेलफेयर खाते जी तस्दीक खां पोइ नादरा प्रोसेस करे थो। कंहिं बि एजेंट जे चकर में न अचो। अजाया पैसा ख़र्च न कयो। मुफ़्त ॼाणायल कागज़ ऐं फारम खणी सिविल वेलफेयर जे ऑफिस में अचो। जेके पीरसन नथा अची सघनि, कंहिं वेझे रिश्तेदार जे ज़रिए कागज़ मोकिलीनि। अमलो पाबंद आहे। तूं फारम फिल करे जमा करे बिना कंहिं फ़ी मुआवज़े जी ही सर्विस बिल्कुलु फ्री आहे। जेकॾहिं को मुलाज़िम कोऑपरेटिव न करे या कंहिं फ़ी जी डिमांड करे त हिन नंबर ते शिकायत कयो। फ़ोन या व्हाट्सअप करे सघो था 03100333173। इहो आज़र वेब कयो वियो आहे। कुझु एजेंट अटेस्ट करण लाइ मुख़्तलिफ़ ऑफिसनि जा उहिदे वारा कूड़ा ठपा ठाराए वेठा आहिनि। इहो ॾिठो वियो आहे त जे हिकु फारम ते साॻिया ठपा 20 लॻल आहिनि ऐं हर ठपे ते अटेस्ट वारे सही मुख़्तलिफ़ थियल आहे। उहा क़ानूनी तौरु फोर्जरी आहे। ॿियो त अहिड़ा फारम प्रोसेस में अॻिते हली रद्द थी वेंदा। ॿियो त फ़िरादी एजेंट यूनियन काउंसिल ऐं ॿियनि काउंसिलनि जा रिहाइशी सर्टिफिकेट जाली इशू कनि पिया। 10 मिंट में सभु कमु करे माण्हुनि खां $1000 रुपया फ़ुरे था वठनि। अहिड़नि फ़िराडी एजेंटनि ख़िलाफ़ कुझु जॻहनि ते एक्शन खयो पियो वञे। पब्लिक कोऑपरेटिव करे सही इंफॉर्मेशन ॾिए त वधीक एक्शन लाइ लाॻापियल इख़्तियारनि सां राब्तो कयो वेंदो। कंहिं बि एजेंट खां मंथली ॼाणायल ख़र्चनि जे करे फारम वसूल न कया वेंदा। धणी पाण या वेझा मिट माइट फारम जमा कराइनि। जॾहिं फ़िराडी एजेंटनि जी फ़िराड जी निशानदेही कई वञे थी, उहे पाण खे सोशल मीडिया साफ़ी सॾाए या कहिड़ो रूप धारे ब्लैकमेलिंग ते लही अचनि था। क्लियर कट मैसेज ही आहे त सीनियर सिटीज़न कार्ड लाइ फारम ज़रूर जमा करायो। कंहिंखे पैसा न ॾियो। फ़िराडी एजेंटनि खां बचो। जेकॾहिं को मसइलो थिए त मथे ॾिनल नंबर ते राब्तो करे कंप्लेन कयो। ऐं क्रेडिएबल समाजी तंज़ीम ऐं समाजी वर्करनि खे गुज़ारिश कंदुसि त ॾोहरान इलाइक़नि में सीनियर सिटीज़न खे फारम ऐं कार्ड जे बारे में दुरुस्त मालूमात ॾियनि। फारम भरणु जमा करण में पुण सां मदद कनि। तव्हांजे तावन लाइ शुक्रगुज़ार रहंदुसि। पारां अब्दुल गफ़ार कोसो, एडिशनल डायरेक्टर सोशल वेलफेयर बदीन।